पूरे जैकबाबाद के शेर सिंध के पेना फ्लैक्स सां न रुगो सिंगारियो वियो बल्कि पूरी डिवीज़न के सिंगारियो वियो। उन खां पोइ जेके तयारियूं हिते जेके थियूं आहिनि उहे तव्हांखे मां ॾेखारींदो हलां त शुरूआत ते जॾहिं हिते को बि माना ॾिसंदड़ अचे थो त हुननि खे वाक थ्रू गेट मां गुज़ारियो वञे थो ऐं उन गेट मञा गुज़री करे ई जेको आहे सो तमामु घणी हिते सिक्योरिटी जे हवाले सां सख़्तु क़िस्म जा इंतज़ाम कया विया आहिनि। ऐं जॾहिं पाण बि हितां जेको आहे गुज़रूं था पिया त वाक थ्रू गेट मंझां ई गुज़रूं था पिया हिन मंझां हितां हुननि खे उन खां पोइ हुननि जी मुकमिल तौरु तलाशी वरिती वञे थी। ऐं जॾहिं उहे मरहला जेको आहे सो थी वञे हीअ तव्हां ॾिसो पिया जीअं हिन दोस्त जी थिए पई। अदा को अणवणंदड़ वाक़ियो त पेश न आयो आहे न कोई बि न आयो। को बि अहिड़े क़िस्म जो तक़रीबन घणा हिते तव्हांजा जेके सिक्योरिटी वारा दोस्त आहिनि उहे आहिनि? ईअं सभु काफ़ी गुज़री विया अल्लाह जो हुकुम सां को बि शक न आयो। ठीकु आहे, महिरबानी। हा जी नाज़रीन, जीअं त ॿिनि दोस्त जीअं चयो पिया त जेको आहे सो काफ़ी माण्हू गुज़रनि था, हर शइ थिए थी, पर हे सिक्योरिटी वारा दोस्त जेके आहिनि अलर्ट ऐं जेको आहे सो सरगर्म नज़र था अचनि पिया। इन खां सवाइ जॾहिं पाण हेॾे अंदरि एंटर थियूं था पिया हिन मलाखड़े जे अंदरि, जॾहिं मैदान ॾे वधणु लॻूं था त हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि सो उहे मंच सजाया विया आहिनि। तव्हांखे हीअ स्क्रीन जे साम्हूं नज़र ईंदा हूंदा मुख़्तलिफ़ रेड़ा ऐं उन्हनि गाॾनि ते जेको आहे सो कुझु शयूं जेके आहिनि सो उहे विकिरो थी रहियूं आहिनि। चाट ऐं उन खां अलावा फ्रूट जा जेके आहिनि सो उहे लॻाया विया आहिनि, पकोड़नि जा लॻाया विया आहिनि, मूंगफलियुनि जा लॻाया विया आहिनि ऐं ॿियो चांवरनि जे हवाले सां रिफ्रेशमेंट जे हवाले सां जेको आहे सो उहो अलॻि सां लॻायो वियो आहे। ऐं इन खां सवाइ जॾहिं पाण ॾिसूं था ॿिए तरफ़ तव्हांखे थोरो मां वठी हलंदुसि त जेको ॿाहिरियों जेको लुक आहे उहो तव्हांखे मां ॾेखारींदो हलां त हिते ख़ासि तौर ते हिकु साइड ॾांहुं घोड़ा बीठल नज़र था अचनि पिया जेके सवेरे खां जेको आहे सो हिते गश्त कंदा रहिया आहिनि मैदान जे अंदरि। जेके माना ऑफिसर आहिनि उन्हनि घोड़नि ते माना बाक़ाइदगी सां हिकिड़ी उन्हनि परेड कई आहे। परेड करण खां पोइ उन्हनि भलीकार कयो आहे जेके बि हिते माण्हू अचनि था पिया उन्हनि खे। ॿियो हिते असां जेको हिन स्टेडियम जे ॿाहिरां हिन वॾे स्टेडियम में जेको असां लुक ॾिनो आहे उनखे मुख़्तलिफ़ नमूननि सां सिंगारियो वियो आहे। ऐं उन मंझि जॾहिं तव्हां हीअ ॾिसो था पिया त घोड़नि जे हवाले सां हिननि जी ख़ासि तौरु पालना कई वई आहे जंहिं जेको आहे सो हीअ सबर ऐं भॼण जहिड़ा खणी न बि हूंदा बल्कि माना गश्त जहिड़ा ही हो जेको आहे सो उहे ज़रूरु हूंदा। दोस्तो हिन वक़्तु पाण ॻाल्हि ॿोल कयूं था साईं सां जेको आहे सो अनवर अली साहब जन सां त हू जेको आहे सो कीअं पिया महसूसु कनि इन शयुनि खे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। कीअं पियो लॻे मलाखड़ो ऐं कीअं ही तव्हां गश्त वग़ैरह कयो नाज़रीन खे ॿुधायो? ही जेको मलाखड़ो साईं असांजो जेको आहे सिंध जी सकाफ़त आहे जंहिंजे करे ही पहिरां मिटिजी वियो हाणे जेको अची करे उजागर थियो आहे। असांखे ॾाढी जेका ख़ुशी महसूसु थिए थी जेकी सिंध जी सकाफ़त वरी जेको आहे पंहिंजे दौर ते जेको आहे उजरी आई आहे जंहिंजे करे जेको आहे असां ही जेको आहे मलाखड़े जे करे जेको आहे ड्यूटी वग़ैरह करूं था जेको आहे। हा नाज़रीन, ही तव्हां दोस्त जी ॻाल्हि ॿुधी हुन खे बि वॾी ख़ुशी पई थिए त मलाखड़े जे हवाले सां हिते बहितर नमूने जूं जेके आहिनि सो उहे शयूं जेके आहिनि सजायूं आहिनि। ॿार स्कूलनि खां मोटनि था से बि माना अचनि था पिया छो त ही हिकिड़ो एंटरटेनमेंट आहे, हिकिड़ी तफ़रीह ॾिनी वई आहे। उन खां सवाइ ही गाॾनि वारा दोस्त जेके आहिनि सो हिते बीठा आहिनि के वंगियूं कटनि था, के गजरूं कटनि था, के खीरा कटनि था। इन खां सवाइ जेको आहे सो ही शयूं हे मूंगफली वारो बि वेठो आहे हिते। उन खां सवाइ गजरनि वारा वेठा आहिनि, ॿिया टिया सभु वेठा आहिनि। तव्हांखे केतिरो मज़ो पियो अचे? ॾाढो सर ॾाढो मोतबर मलाखड़े में मज़ो अचे थो। इहो सदाईं हुजनि ख़ुशि हुजनि। दोस्त जो चवण आहे त इहे सदाईं जेके आहिनि सो मेला मतल हुजनि रंग रतल हुजनि। उन खां पोइ ॿियनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था पिया। अदा तव्हांखे ख़ुदि हिते केतिरो मज़ो पियो अचे? इहे बि साईं अञा अॻिते छॾींदा अञा वधीक मज़ो ईंदो। अञा अॻिते छॾींदा त पोइ वरी अॻिते तमामु घणी रश थी वेंदी। तव्हां परी साइड खां अची बीहो। तव्हांखे केतिरो मज़ो पियो अचे? साईं मज़ो ॾाढो सुठो आहे तमामु, पर मसइलो इहो आहे त अंदरि थोरो अंदरि थोरो न छॾिबो। अंदरि जेकॾहिं छॾींदासूं त पहलवान किथे विढ़ंदा? रुगो तव्हांजा गाॾा त न आहिनि ॾेखारणा। हा मज़ो ॾाढो आहे साईं। थोरो असांखे अंदरि महिरबानी करे छॾनि त 2 मिंट पासड़ो वठूं त पोइ ख़ुशि ॾाढा आहियूं। नाज़रीन ही वरी ॿियो मंज़र तव्हांखे ॾेखारियूं था ख़ासि तौर ते सिक्योरिटी जे हवाले सां जेके इंतज़ामात जेके हिते कया विया आहिनि जैकबाबाद जे अंदरि उहे तव्हां ॾिसो था। अंदरि मलाखड़े में त मज़ो आहे पर जेका ॿाहिरि रौनक आहे उनखे बि चिटे नमूने ॾिसी सघिजे थो पियो त हिते माना कहिड़े क़िस्म जा ज़बरदस्त क़िस्म जा इंतज़ाम कया विया आहिनि त जीअं अणवणंदड़ का बि सूरत हाल पैदा थिए त उनखे ही असांजा सिक्योरिटी जा जवान जेके आहिनि सो फेस करे सघनि।
मां तव्हांखे अंदरि मलाखड़े जे मैदान में वठी हलां थो जिते जेको आहे सो तव्हां ॾिसंदो पहलवान विढ़ंदे ही उन खां उहे मंज़र आहिनि जिते जेको आहे सो पहलवान विड़ी रहिया आहिनि। इन खां मथां जेको आहे सो ड्रोन कैमरा जी रिकॉर्डिंग अलॻि सां थी रही आहे। हिते जॾहिं त 10 कैमराऊं ॿियूं हिते जेको आहे सो वर्किंग में तव्हांखे नज़र ईंदियूं ऐं मां चवंदुसि कैमरामैन खे त हू ओवर लुक जेको आहे सो असांखे ॾेखारे ग्राउंड जो त ओवरऑल माना कीअं थो हिते जेके आहिनि सो उहे मंज़र नज़र अचनि पिया ऐं इन खां अलावा तमाशाइनि जो जेको अंगु आहे ॾिसंदड़नि जो अंगु आहे उहो केतिरो आहे जीअं तव्हांखे असां उहो क्लियर ॾेखारे सघूं। काएं जोड़ जा पहलवान हो? 2 नंबर जा। बेजा तव्हांजी महिल थी आहे? हिकिड़ी महिल थी आहे वो मारजी पियो आहे। कीअं पई थिए महिल हिते तव्हांखे केतिरो मज़ो पियो अचे? छा अॻु में अहिड़े क़िस्म जा मेला थिया? कॾहिं बि न थिया आहिनि अहिड़े क़िस्म जा मेला। हे मेला क़िस्मती थींदा आहिनि। हे 5 सालनि खां 6 सालनि खां पोइ थियो आहे। अॻु में हिकिड़ो थियो ॿियो ही थियो आहे। अच्छा शेरे सिंध मुक़ाबलनि खे कीअं पिया ॾिसो? जेको शेरे सिंध चूंडबो केतिरो ताक़तवर हूंदो या जेको आहे सो तव्हां छा था सम्झो अटकल बाज़ हूंदो, ताक़तवर हूंदो, हुनर वारो हूंदो, कहिड़े ॾढ ते ईंदो? साईं उहो हाणे आहे नसीब जी ॻाल्हि। ही पहलवानी हाली जी इन में पाव मारे शेर खे शेर मारे पाव खे पोइ हाणे आहे हिकिड़ो नसीब जी ॻाल्हि जेको शेरे सिंध खटे। जेको शेरे सिंध खटे। तव्हां काएं में ॿिए जोड़ में विड़िया आहियो? साईं मां 3 जोड़ में विड़ियो आहियां। 3 जोड़ में पोइ छा थियो नतीजो? कोई महिल मारे आहियूं असां। कोई महिल मारे आहियो? जी जी हा। माना फाते आहियो? जी जी। हाणे कंहिंसां जोड़ थींदो? हाणे ॾिसो मथां कंहिंजो जोड़ थिए थो। फ़िलहाल अञा का बि सिचुएशन न आहे। जॾहिं चढ़ी ईंदा हुन खां बाद में ख़बर पवंदी कीअं थो मुक़ाबिलो। तव्हांखे केतिरो मज़ो केतिरो पियो अचे? साईं तमामु घणो मज़ो अचे पियो। असां तक़रीबन काफ़ी मुक़ाबिलो कयो आहे। काफ़ी महिल विड़ियाऊं बिरछा ते विड़ियाऊं, सेवण ते विड़ियाऊं, कलंदर साईं ते, सचल साईं ते, ॿिया काफ़ी प्रोग्राम थींदा आहिनि। बहरहाल हिन जहिड़ो प्रोग्राम असां न ॾिठो आहे कॾहिं बि। तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं उमेदु आहे त इनशाला फातिह थींदासीं ऐं लक़ब शेरे सिंध खणंदासीं। छा नालो अथई? न्याव सेन ब्रोइबा ज़िलो लाड़काणो ॻोठ गंगा। ज़िलो लाड़काणो। केतिरियूं मलूं विड़ियो आहे? मल विड़िया अॻी महिल मारियो ऐं पंहिंजी जेसीअ खे पोइ महिल मुंहिंजी रहियल आहे मरू मुस्ताद अली मां शागिर्द आहियां। जी हा लाड़काणे फर्स्ट नंबर आहियो 2 नंबर में। लाड़काणे हीरो सॾ आहियो। कर ख़बर इहो मूंखे ॿुधाए त जेको आहे हिते जीअं माना मलाखड़ो थिए थो अहिड़ो मलाखड़ो अॻे करे तूं त आहीं बि नंढो ॾिठो अथई कॾहिं? असांखे 10 साल मल विढ़ंदा आहियूं। बाक़ाइदा पंहिंजे लाड़काणे में ॻाल्हि आहे वॾी। बाक़ाइदा हर कोई सुञाणींदो आहे। वॾा चैंपियन आहियो खिलाड़ी आहियो मल जा। हा ज़बरदस्त खिलाड़ी पर हेड़ो जेको इवेंट थियो आहे मज़ो असां किथे बि कोन ॾिठो। हेॾा फोटू हेॾो ग्राउंड असां किथे बि कोन नज़र आयो आहे। बाक़ी लतीफ़ सरकार आहे, सेवण सरकार आहे, उते बि हूंदो आहे पर हेड़ो असांखे मज़ो किथे बि कोन आयो आहे। ख़ुशी आहे असां दहिंदरे खां आया आहियूं ऐं हीउ मलाखड़ो ॾिसणु ख़ासि करे सिंध टीवी चैनल वारनि जेको हीउ प्रोग्राम कयो आहे तमामु हिकिड़ो जेको आहे ज़बरदस्त प्रोग्राम कयो अथऊं। हीउ मलाखड़ो ख़तमु थी वियो। हिनखे सुजागर जेको आहे सिंध टीवी वारनि हाणे कयो आहे ऐं तमामु सुठी जेका हीअ प्रोग्राम कयो अथऊं। सुठो प्रोग्राम कयो अथऊं ऐं हीउ मलाखड़ा सिंध में सुजागर कया अथऊं। हर मल खे ऐं हुनखे जेको आहे दिलो जान सां ख़ुशी बि थिए थी ऐं हीअ तमामु सुठा प्रोग्राम आहिनि ख़ासि करे सिंध टीवी जे तरफ़ां। अच्छा कीअं पिया ॾिसो हे जेके नौजवान बि काफ़ी सारा नज़र था अचनि? न त हिते पाण खे लाड़काणे डिवीज़न जे अंदरि नज़र ईंदा हुआ लुंडी जा मलाह, होॾो परियों ईंदो हुओ अरबाब भट्टी जन नज़र ईंदा हुआ ऐं ॿिया दोस्त जेके आहिनि सो उहे नज़र ईंदा हुआ। परियां वरी कश्मीर ॾे मास्तर इलियास वारा ॿिया टिया। पर हे जेके तक़रीबन नौजवान वरी उन्हनि जी औलाद आई आहे अॼुकल्ह जीअं पंहिंजो ख़बर पई अथनि ऐं जेको आहे हीउ सिंध शेर मलाखड़ो थिए थो ऐं तमामु घणी ख़ुशी थी आहे। जेके नौजवान वीचारा तालीम याफ़्ता उन्हनि बि ज़ोर ॾेई जेको आहे मलाखड़े जे लाइ पाण खे तयारु कयो आहे ऐं वॾी प्रैक्टिस करे जेको आहे सो वॾा खाधा खाई ऐं जेको आहे मलाखड़े लाइ पाण खे तयारु कयो अथऊं त शेरे सिंध मलाखड़े में असां वञी विढ़ूं। हीअ नौजवान जेके आहिनि ख़ासि करे जेको आहे सो तालीम याफ़्ता नौजवान आहिनि जेके वीचारा हीअ विढ़नि था ऐं हुनखे सुजागर कयो आहे सिंध टीवी वारनि। सिंध टीवी वारनि सलाम हुजे। असां में खाधा खुराक जेको आहे सो हूंदा पंहिंजो खुराक सिंधा सखावत में मेला में कयूं था। हाणे पंहिंजो रिटायर थिया आहियूं क़ुरान बि थी आहे। सॼी ज़िंदगी विड़ियो हर शइ कयव पर हेड़े क़िस्म जो जेको शेरे सिंध जो इवेंट आहे शेरे सिंध मलाखड़ो आहे ओड़ो पंहिंजी ज़िंदगी में ॾिठो अहिड़ो? हा साईं बिल्कुलु असां ॾिठियूं त मिला
तमामु बाक़ाइदे सां शेर जा भला ॾिठो पर अहिड़ा इंतज़ाम ॾिठा इंतज़ाम ॾिठा ते बाक़ाइदा हे प्रोग्राम अञा हिन खां वधीक आहे विच ते माना जेका सो अहिड़ा प्रोग्राम कोन आहे इन खां माना 88 86 खां वठी माना पहलवाननि जी इज़त हुई पहलवान जी 90 खां 100 खां पोइ जेके हाले थिया आहिनि वरी पहलवान जी माना थोरो माना जेको आहे इज़त घटि थी विया इन जे करे हिते शौक़ीन माना जेको आहे सो पोइते थी विया आहिनि ॿिनि क्रिकेट रांदियुनि खे ॿिनि खे वारा ॾियनि था पहलवान सिंध सका जो पोइ वरी हाणे महिरबानी करे सिंध चैनल खयो आहे असांजे पहलवाननि खे अलाह ख़ुशि कंदो असांजी इहे दुआयूं त हिन वक़्तु पाण बीठा आहियूं ज़िले कश्मीर जे पहलवाननि वटि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं कीअं पियो लॻे ही शेर सिंध मुक़ाबिलो जेको लाड़काने डिवीज़न जो हिते थी रहियो आहे साईं असांखे वॾो मज़ो थो अचे हिन शेर सिंध जे मुक़ाबले में सिंध टीवी वारनि जा असां थोराईंदा आहियूं जो हीअ असांजी मल अॻिते कई अथनि वॾो मुक़ाबिलो हले थो पियो बाक़ी त असांखे एॾी ख़ुशी आहे हिन सिंध टीवी वारनि जी जो असांजी मल हिन महिल अॻिते वधाई वई आहे हींअर बि ॾिसूं ख़ुदा चङाई कंदो प्रोग्राम हले थो पियो अञा फाइनल ताईं पोइ सॼी ख़बर पोइ पइजी ईंदी हा हींअर असां बि पहिरीं महिल मारिया आहियूं सूंहार पौड़ो खे पहिरें जोड़ मंझि पोयां रूण रहियल आहिनि जेके चढ़ंदा ईंदा वरी मुक़ाबिला थींदा ईंदा केतिरी उमेद आहे अॻिते अचण जी बसि उहा ख़बर ख़ुदा खे साईं हर कंहिं तयारी कई आहे ईअं न आहे सभिनी जी आहे दोस्तनि जी ॿिए कंहिं दोस्त सां ॻाल्हि ॿोल था कयूं अब केतिरो मज़ो पियो अचे हिते नौजवान पहलवान वेठा हो टे में हो ॿिए में हो टे जोड़े असां महिल पहलवान आहियूं असांखे बिल्कुलु फर्स्ट क्लास मज़ो अचे थो सिंध टीवी न्यूज़ वारनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं जीअं त शेर सिंध मलाकड़ो कराया अथऊं जीअं त असां ज़िले कश्मीर जा महिल पहलवान आहियूं नौजवान पहलवान आहियूं असांखे ॾाढो भरपूर मज़ो अचे थो जी नाज़रीन हाणे ॻाल्हि ॿोल कयूं था पिया ज़िले जैकबाबाद जे पहलवाननि सां जेके हिते वेठा आहिनि हे तमामु वॾे अंग में वेठा आहिनि अची त कीअं पिया लॻनि मुक़ाबिला ही केतिरो मज़ो पियो अचे मुक़ाबिला VIP न भलो मज़ो पियो अचे हिन खां वधीक ॿियो मज़ो कीअं थींदो काएं जोड़ में वेठो टे में खटियो हारायो खटा कम आहे इहो मलाकड़े एॾो वॾो मुक़ाबिलो पूरी सिंध में अॻे कॾहिं थियो न अहिड़ो अॻे न थियो कॾहिं एॾो अॻे न थियो न भलो आहे न भलो आहे भेटाई जे मुक़ाबले जीअं मुक़ाबिलो आहे इन खां वधीक ॿियो मुक़ाबिलो कीअं लॻो सख़्तु मुक़ाबिलो हो तव्हांजो सख़्तु मुक़ाबिलो हुयो वॾो प्रेशर में हुयो ऐं उन खैराई पोइ महिल हुई पोइ महिल जेकी हूंदी आहे उहा मैदान जी आख़िरी महिल हूंदी आहे इन जे करे वॾी महिनत सां हुनखे दसियो आहे माण्हू ॾाढा ख़ुशि आहिनि तमामु ख़ुशि आहिनि ऐं थोरा पिया मञनि सिंध टीवी वारनि जा थोरा पिया मञनि त अहिड़ा मलाखड़ा ऐं शेर सिंध जा मलाखड़ा इहे थियणु मुमकिन हुआ पर इहा सिंध टीवी वारनि जी कोशिशि आहे असां जस था चऊं सिंध टीवी वारनि खे जो असां 500 किलोमीटर तां आहियूं पर हिननि जा मुक़ाबिला ॾिसी असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे शिकारपुर जा क़दीमी घणा पहलवान आहिनि उस्ताद कलबली खान उस्ताद गुलाम सरर या असांजा गुलाम हुसैन मीरबर शाहनवाज़ मीरबर घणा पहलवान ज़िले शिकारपुर मंझि थी गुज़रिया आहिनि ऐं असां हिन टाइम में सिंध टीवी वारनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं तमामु खां तमामु सुठो जेको असांखे प्रोग्राम कराए ॾिनो अथऊं ऐं सिंध स्पोर्ट बोर्ड हिन सेक्रेटरीअ मां असां एतिरा मुतमिन आहियूं शायदि पंहिंजी ज़िंदगीअ में एतिरो मुतमिन कोन थिया हुजूं ऐं सरदार मोहम्मद भाई खान महर सरदार गुलामंद खान जो पुटु आहे सरदार गुलामंद खान जॾहिं असांजी एसोसिएशन ठहे पई उन टाइम चीफ गेस्ट हुयो ऐं सरदार गुलामंद खान खां बाद में सरदार मोहम्मद भाई खान महर मां असां एतिरा उमेद हुयूं एतिरियूं उमेदूं हुयूं जेके असां उहे उमेदूं पंहिंजूं हाणे सुम्हारे छॾियूं आहिनि उहे उमेदूं असां न पूरियूं ही बाक़ाइदे ख़ूबसूरत मूंखे मलाखड़ो लॻे पियो इंतज़ाम में पहलवान हिते तमामु वध में वध पहलवान आया आहिनि असांजो मल सां पहिरियों बि प्यार माण्हुनि जो हुयो पर हींअर डबल ट्रिपल ते वधी वियो आहे सिंध टीवी वारनि जे उरूज ते माण्हू मेलनि में बि तव्हां ॾिसंदा हो तव्हां त लोकल आहियो असांजे मल खे ॼाणो था त मल सां असांजो केतिरो अवाम प्यार करे थो ही जक्कमबाद जो शहर आहे शहर मुताबिक़ बि पब्लिक ॾिसो त असांजे पहलवानी सां केतिरो प्यार करे थी अवाम
तमामु जो सहकार असां सां सॼी ज़िंदगी रहियो आहे। सिंध टीवी वारनि जे हवाले सां हींअर असांजी हिमत अफ़ज़ाई थी आहे ऐं स्पोर्ट जो सेक्रेटरी जेको डॉक्टर नियाज़ अली अब्बासी साहब आयो आहे उन जी मां कहिड़ी ॻाल्हि कयां, जीअं चवंदा आहिनि थोरा न थोरा थोरा मारूअड़नि जा भलायूं ई भेरा ऐं घणे घणी केतिरा उन असां केतिरा ई एहतजाज कया त एंडोमेंट फंड मां असांजे पहलवाननि खे वधी भाॼना वञनि। पहलवान शेर सिंध जी वर्जस था कनि, वर्जस ऐं ॾंड कढंदा आहिनि, 100 दफ़ो ॾंड कढंदा आहिनि, तेल हणंदा आहिनि, भॼंदा आहिनि, ॿ टे मील भॼंदा उहे वर्जस कंदा। हाणे त नंढो वॾो मतिलबु जेको बि आहे वर्जस थो करे त हाणे हे थियो आहे मथां वरी प्रोग्राम थींदो असांजी शेर सिंध थियूं। सुठी मलाकड़ो थी रहियो आहे। ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंध टीवी स्पोर्ट डिपार्टमेंट जे जॉइंट वेंचर सां ई मलाकड़ो जेको आहे थी रहियो आहे। हिन में सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हीउ सिस्टमेटिक सिस्टम सां थिए थो पियो। पहिरियों इंटर डिस्ट्रिक्ट लेवल डिविजनल लेवल ते थिए थो पियो ऐं उन खां पोइ इंटर डिविजनल सिंध लेवल ते हीउ मुक़ाबिलो थींदो ऐं हिन मलाकड़े थियण सां वधि में वधि मलक जेको आहे इहो फ़ाइदो थींदो त ग्रास लेवल रूट खां थिए थो पियो ऐं हिकिड़े सिस्टम सां जेको ऑर्गेनाइज़ थिए थो पियो। इन में असांखे नओं टैलेंट ऐं नवां मल जेके मिलंदा ऐं रूल्स ऐं रेगुलेशन जो जेतिरो हिन में ख़्यालु कयो थो वञे इहो पहिरियों कॾहिं न थियो आहे ऐं तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। हीउ मलाखड़ो अञा हले थो पियो ऐं इंशाअल्लाह ताला तमामु सुठो। अच्छा, अॼोका इंतज़ाम तव्हांखे कीअं पिया लॻनि? ख़ासि तौर ते मां चवंदुसि जेको ग्राउंड जहिड़े नमूने सजायो वियो आहे, सिक्योरिटी जो जहिड़े नमूने बंदोबस्तु कयो वियो आहे, तिबी कैंप लॻाई वई आहे जीअं हिते मलाखड़े जे अंदरि मल पहलवान बेहोश थियनि था त उन्हनि जी उते तिबी इमदाद बि थिए थी। इहो मुकमिल नज़्मो ज़ब्त जेको आहे मां चाहींदुसि त उन ते ॿ चारि जुमिला। ॻाल्हि इहा आहे त जंहिं सिस्टम सां वेल डेकोरेटिव ग्राउंड कयो वियो आहे मां घटि में घटि पंहिंजी लाइफ में अहिड़ो वेल डेकोरेट ग्राउंड न ॾिठो आहे ऐं इन ग्राउंड सुठी ऑर्गेनाइज़ करण ते मां सिंध टीवीअ जे ख़ासि तौर ते तव्हांखे ऐं सिंध टीवीअ जी सॼी टीम खे पंहिंजे तरफ़ां मां मुबारकबाद ॾियां थो पियो ऐं इन उमेद सां त इहे मुक़ाबिला अॻिते बि जारी ऐं सारी रहंदा। तमामु जेको आहे ग्राउंड जेको आहे वेल डेकोरेट आहे, डिसिप्लिन सां मुक़ाबिला हली रहिया आहिनि, तमामु सुठा मुक़ाबिला थी रहिया आहिनि ऐं तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असांजा जेके बेस्ट मल जेके आहिनि उहे जेके डिविजनल लेवल ते खटंदा उहे सिंध लेवल ते लाड़काणे डिवीजन जी नुमाइंदगी कंदा। अच्छा, हिकु त माना हिन मुक़ाबलनि में तफ़रीह ॾिनी थी वञे, ॿियो पंहिंजी क़दीम तहज़ीब सिंधू मातरी जी हिन अज़ीम रांदि खे बचाइण जूं कोशिशूं थी रहियूं। तव्हां छा था सम्झो हे जेकॾहिं सालियानो अहिड़े क़िस्म जा मुक़ाबिला मुनक़िद कया वञनि त छा असांजो मलाखड़ो उन उरूज वारे ज़माने ॾे वापसि जेको आहे सो नथो अची सघे? बिल्कुलु थी सघे थो। साल त छा पर मां त चवंदुसि घटि में घटि 6 महीननि में हे मुक़ाबिला जेके आहिनि ऑर्गेनाइज़ थी वञनि ऐं असांजे डिपार्टमेंट जी बि तव्हांखे जेको आहे सो इन सहकार हूंदो त तव्हां हिकिड़ो सुठो हिकिड़ो स्टेप खयो आहे, क़दम खयो आहे मल खे वधाइण में ऐं असांखे उमेदु आहे त हिन तरीक़े सां जेको आहे जेका असांजी क़दीम सकाफ़ती रांदि आहे उनखे फ़रोग़ मिलंदो ऐं तमामु सुठी ॻाल्हि। करोड़े सलाम हुजनि जंहिं अहिड़ो इवेंट जेके हिन जेकाबाद जेके आहिनि पुठिते पयल इलाइक़े जिते गुतियल आबादी आहे उते जेके मुहैया कयो आहे तव्हां इन मां महसूसु कयो था त हर हिकु जेका आहे मल जो पहलवान आहे जेके आहिनि उहो बहके थो पियो, जेके आहिनि खिले थो ऐं उन सां गॾु जेके आहिनि मलाखड़े खे ॾिसण वारा आया आहिनि शाइक़ीन जेके आहिनि इन्हनि जी तव्हां रश ॾिसी अंदाज़ो लॻाए सघो था त जेके आहिनि सिंध टीवी नेटवर्क जेको आहे हीउ हेॾो वॾो क़दम खयो आहे जेके आहिनि स्पोर्ट्स डिपार्टमेंट जे सहकार सां इन्हनि में जस लहण सिंध टीवी नेटवर्क वारा जेके अहिड़ी जेके आहिनि प्रोग्राम मुहैया कयो आहे जेके जेकाबाद में जेके आहिनि ऐं उन्हनि खे जेके आहिनि इहे तफ़रीह मुनक़िद करे ॾिनी आहे। जेको छा था सम्झो पिया त हीअ जेके माना मेला आहिनि मुक़ाबिला आहिनि मल पहलवान आहिनि ऐं उन्हनि जा कुझु काफ़ी रिटायर अहिड़ा दोस्त मूंसां मिलिया आहिनि जंहिंजो चवणु इहो आहे त यार जेकॾहिं असांजे दौर में थिया त असां वॾा ख़ुशनसीब हुजूं हा, पर हिन दौर में थियनि था असां ही पंहिंजी मलाखड़ो रांदि बचाइण में कामयाबु वेंदासीं। साईं सिंधीअ में हिकिड़ी कहावत हूंदी आहे त सुबुह जो भुलो शाम जो जेकॾहिं घरु अचे त उनखे भुलो न चइजे। सिंध टीवी नेटवर्क वारनि जेके आहिनि हीउ क़दम खयो आहे त असां सिंधी क़ौम जे हवाले सां सिंध
सिंध के सकाफ़त ऐं जेके आहिनि उजागर करण जे हवाले सां सिंधी क़ौम जेका आहे मतिलबु त उन्हनि पंहिंजी तहज़ीब खे जेके आहिनि उजागर करण ऐं उनखे जेके आहिनि ज़िंदह करण जे हवाले सां हीअ हिकिड़ी निशानी आहे त असांजी जेके आहिनि सिंध जी सकाफ़त जेका आहे रांदि ई जेका आहे मल उहा जेके आहिनि कुझु टाइम जे लाइ पोइ थी वई त सिंध टीवी नेटवर्क ही वॾो क़दम खयो आहे जेके आहिनि उनखे अॻिते आणण जे लाइ ऐं ही हिकु शानाइतो मानाइतो ऐं वक़्ताइतो क़दम आहे सिंध टीवी नेटवर्क जो जेको आहिनि स्पोर्ट्स डिपार्टमेंट जे सहकार सां त जेके आहिनि वक़्ताइतो क़दम आहे त उनखे अॻिते आणण में ऐं मूंखे उमेदु आहे त इंशा अल्लाह ताला ही पंहिंजे उन नेक ख़्वाहिशनि में ऐं नेक मक़सद में कामयाबु थी मलाखड़ो जेको आहे ई अहिड़ो इवेंट जेको आहे हे उन्हनि खे जेके आहिनि हिकिड़ो चैलेंज आहे उन्हनि खे जेके आहिनि हिकिड़ी जेके आहिनि यलगार आहे जेके आहिनि उन्हनि खे हिकिड़ी सोच उन्हनि खे जेके आहिनि मटाइण ख़ातिर जेके आहिनि हीअ इवेंट आहे त तव्हां अचो जेके आहिनि असांखे ॾिसो असां कंहिं बि हवाले सां सिंधी क़ौम पोइते कोन आहियूं असां सुस्त कोन आहियूं असां जेके आहिनि बाक़ाइदे जेके चुस्त आहियूं ऐं तव्हांखे मैसेज था ॾियूं त असां जेके आहिनि कंहिं बि हवाले सां पोइते कोन आहियूं हर हवाले सां अॻिते ई अॻिते हूंदासीं सिंध टीवी वारनि जा वॾा थोरा जे हेॾो वॾो इवेंट करायो घोटकी में ऐं हेॾो वॾो इवेंट करायो आहे जेकाबाद में जंहिंजा इंतज़ाम तव्हां ॾिसो ज़बरदस्त इंतज़ाम बाक़ाइदा हाजी अब्दुल्ला शेख आयो ऐं SSB जेकाबाद आयो तमामु ज़बरदस्त वॾा मल पहलवान पहुता आहिनि तमामु सुठो प्रोग्राम आहे तमामु भलो पियो ॾाढो असांखे दिलि ख़ुशि थी आहे हिकु मोल पहलवानी खे मोल मल खे सिंध टीवी वारनि ज़िंदा कयो आहे अॻ में असांखे केरु पुछा करण न हूंदो हो अॼु सिंध टीवी वारनि जूं महिरबानियूं जे असां मल खे ज़िंदा कयो आहे पर इहो पटको सिंध टीवी वारनि खे ॾियूं था जंहिं एॾो वॾा इवेंट कराया एॾी कामयाबी सां इवेंट हले पियो इंशाअल्लाह आख़िर ताईं इंशाअल्लाह कामयाबु थींदो असांखे ॾाढो मलाखड़ो वणियो आहे इंशाअल्लाह ताला अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा ऐं असां वधि में वधि शुक्रगुज़ार आहियूं सेक्रेटरी साहिब जो जेको स्पोर्ट्स सेक्रेटरी आहे असां शुक्रगुज़ार आहियूं उनजो हर साल में अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि।